महंगाई खिलाफ अवामी वर्कर्स पार्टी सरापा एहतजाज आया चो तो उन्हनि खां पुछूं था उन्हनि जा छा मुतालबा था। डीज़ल जे अघु वधण सां पूरी शयूं जेके खाधे पीते जूं ज़रूरी शयूं आहिनि उन्हनि जा अघु चोट ते चढ़ी विया आहिनि। अंदाज़ो लगायो जेको पेट्रोल आहे उन ते टोल टैक्स, सेल्स टैक्स, एक्साइज ड्यूटी अदा करण जे बावजूदि बि को 65 रुपया थिए थो। उन जे बावजूदि 65 जी जॻह ते हींअर असांखे मिले पियो 140 रुपया। 140 रुपया माना इन अंदाज़ो 100% उन में ॿीं टीं ते वाध थी आहे उन अघ में। उन नतीजे में छा थियो आहे त जेको पोरियत तबिको आहे, मज़दूर तबिको आहे, उहो रिआयती क़ीमतुनि ते जेका आम शयूं उहे हुननि खे हुअं ई कोन थियूं मिलनि, पर उहे टीं चोण ते महांगियूं थियूं मिलनि। जेको आम मज़दूर आहे ॿारड़ीअ मां शइ वठे थो, शहर खां उहा महांगी आहे, त उन जी कहिड़ी हालत थींदी। शागिर्द फीसूं अदा कोन था करे सघनि, माण्हू आम मुलाज़िम जेके मज़दूर ॾियाड़ी मज़दूरी जेके तइमीराती कमु कनि था, केलनि में मज़दूरी कनि था, बूह जी मज़दूरी कनि था, उन्हनि जी पघार नथी वधी वञे। असां हुकूमत खे इहो कोन चयो त तव्हां IMF सां मुआइदो कयो, वर्ल्ड बैंक सां मुआइदो कयो। IMF सां, वर्ल्ड बैंक सां जेके मुआइदा कया विया आहिनि इन्हनि पंहिंजे मफ़ाद तहत कया आहिनि। ही माण्हू जॾहिं हुकूमत खां ॿाहिरि हो त हिन पंहिंजी तक़रीरुनि में इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं पेट्रोल डॉलर जो अघु रुपयो बि वधे थो त सम्झो त उहो वज़ीर आज़म चोर आहे। हाणे छा सम्झूं, वाक़ई वज़ीर आज़म चोर आहे। जिन्सनि जा अघ तव्हां कणिक खे वठो, ज़रई मुल्क हुअण नाते अटो 100 रुपया किलो बि मिले, जॾहिं त पैदावार में पाकिस्तान 8 नंबर ते आहे। कणिक खंडु 110 रुपया किलो आहे ऐं पाकिस्तान गन्ने जे पैदावार में 5 नंबर ते आहे। उनखां अलावा चांवरनि में 10 नंबर ते आहे। त ॿुधायो त ही सभु कमीशन खोर आहिनि। ही कमीशन ते ॿाहिरां माल घुराईंदा ऐं हिकु रियासत जा जेके हुक्मरान आहिनि उहे पंहिंजे हिकिड़ो गिरोही मुफ़ाद में फाथल आहिनि, पंहिंजे गिरोही मुफ़ादनि खे पूरो करण जे लाइ जेको सो हिते वेठल आहिनि। हिते असां जेके बि दोस्त गॾु थियाऊं, के उस्ताद हूंदा, के शागिर्द आहिनि, के आम पोरियत हूंदा, उहे सभु असां हिते गॾु थियाऊं महांगाई जे ख़िलाफ़। तव्हां ॾिठो हूंदो त जीअं ई इमरानी हुकूमत थी आहे त उन में जेका रोज़ बरोज़ जूं जेके आम शयूं आहिनि, जेके माण्हू वठे थो खाइण पीअण जूं आहिनि, उन्हनि में वधारो कयो वियो आहे ऐं आम माण्हूअ जे वठण खां उहे तमामु महांगायूं थी वियूं आहिनि। मिसाल जीअं असांजा दोस्त ॿुधाया त जीअं खंडुरा या खंडुरा पती आहे, गेहा या कमंदा, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जिन ते हुननि टैक्स पंहिंजा लागू करे छॾिया आहिनि, जिन मां आवाम खे असांखे कुझु बि फ़ाइदो न पियो थिए। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके 2-3 जेके तबिका आहिनि जेके सिर्फ़ु उन्हनि खे फ़ाइदो थियो पियो, उन्हनि खां वरी हिकिड़ा मथां जेका वागूं वेठल आहिनि जेके उन्हनि खे टैक्स खणनि पिया। ऐं ईअं ई साॻियो मसइलो असांजो हिकिड़ो इशू हले पियो असांजो शागिर्दनि जो, ज़ाहिर शागिर्द न, उन्हनि जे फीसुनि में वाधारो आहे, उन्हनि जा माइट परेशान आहिनि, उन्हनि जा वालिदेन भेणूं भाइरूं परेशान आहिनि। हाणे असां उन्हनि खे पढ़ायूं कीअं? महांगाई न रुगो सिर्फ़ु असांजे पेट जे लाइ हिकिड़ो मसइलो आहे, पर असांजे हर शइ जे लाइ उहो असांजो मसइलो खड़ो करे छॾियो आहे, जंहिंजे लाइ हर माण्हू तव्हां असीं सभु परेशान आहियूं। अवामी वर्कर्स पार्टी जे कारकुननि ऐं अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो मुतालबो आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं हुकूमत खां त जेका मुल्क में ॾींहों ॾींहुं महांगाई कई पई उन ते कंट्रोल आणे ग़रीब आवाम खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। हिननि जो चवणु आहे त इमरान ख़ान जी हुकूमत बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे ऐं असां हिन हुकूमत मां तंग थी चुका आहियूं। कैमरामैन अब्दुल मजीद सियाल सां गॾु जावेद सियाल, जेकब न्यूज़, काज़ी अहमद।